कने ॻोठ वेठो आहियां। भई छोकिरो साहिबु आहे ख़राबु थी वियो आहे, 8 साल थियो आहे। तोखां मां पैसा व्याज ते वठणु हे करणु बाबा हुनखे चवणु आहे त जेकर हिन सां ॾेती लेती न कनि, असां ग़रीब माण्हू पेट में पूरा आहियूं। इहा असांजी शिकायत आहे। महिरबानी करे हिन खां को वास्तो ई न करे। मुंहिंजो नालो मोहम्मद मुराद आहे। मां हाजी प्यारे खान खरोस जे ॻोठ जो आहे। असांजो भाउ आहे न्याज़ नालो अथसि, न्याज़ खरोस। हुन बुरी सोबत में अची वियो आहे, तोखां माखों पैसा वठे थो। असां 8 साल पहिरियों हर माण्हू खे झली आया आहियूं, मिटनि माइटनि खे बाबा हिन सां को बि तालकी कंदो, को बि ॾींदो, उनजा जवाबदार पाण हो। मुंहिंजो वालिद शहदादो खरोस, असां ॿई दाई प्रेस क्लब में आया आहियूं त असां हिन सां को बि वापारु न करे, को बि हिन खे रुपयो या 5 रुपया 10 रुपया बि असां हिन जा ज़िम्मेवार न आहियूं। असां त 8 साल पहिरियों हिन सां लातालकी आहे। 8 साल पहिरियों हिनमहिल बि असां हिक हिक खे मिटनि माइटनि सभिनी खे इहो ई चयो आहे त बाबा हिन सां को तालकी न करे। असां हिन शइ जा जवाबदार न आहियूं, ॾींदो पाण जवाबदार आहे हुन शइ जो। न्याज़ खरोस हिन खे का शइ बि न मिले, को ॾे सही न। असांजी अॼु बि लातालकी 8 साल पहिरियों बि लातालकी आहे। बा पैसा थो वठे तोखां मां भई दाही कूक वरी असां असां हिन यकी असां रहवासी कई आहे। न जाइज़ असां ग़रीब माण्हू पंहिंजा पेट में पूरा आहियूं। हे वते थो खॾा कोटींदो चई चई बीठा मुड़ो नथा माण्हू बि ॾियण ते। असां बाबा हिनखे ॾियो ई न, असांजो तालकात ई न आहे। असांजी वठी हिते न सुभाणे काॾो ॾींदासीं। इहे छो पाए थो वञी अलाए काॾे थो करे, जुआ थो खेॾे पियो, घर खे घाटो थो करे। दरपदर जीअं पेमा जीअं दरपदर जन बि इहे थाबा खाईंदो आहे। शहर में थुकां जलींदो आहे, थोको आहे, थुकण को आहे थोको घर में, न सलाह में न सुलह में का शइ न असांजे में। अणवणियूं बेग़ैरत पैसा वरिता हुनजे मथां ड्रोन किरी आहे। पैसा तव्हां ज़िम्मेवार हो। पैसा मां चयो असां 8 साल पहिरियों पैसा बि ग़रीब माण्हू त ड्रोन जे मथां किरी जो छो था माना पैसा वरिता हुनजे तोखे लाथो अथसि। हा हिकु वरिता अथसि, माना असां था चऊं त हिनखे को बि न ॾे। पहिरियों वरिता ई 8 साल पहिरियों असां हुनजा हर्ज भरियासीं। हाणे असां तंग आहियूं, माना हुन खां सॼे मुल्क खे ख़बर आहे, हिन मीरपरनि खे, पठाणनि खे, सलीम शाह खे ख़बर आहे, हिन भाई शाह खे ख़बर आहे। सभिनी असां भरिया आहिनि इलाही। ईद करे मीरपरनि ॾे असांजा भरिया आहिनि, हेॾे जुणजनि ॾे भरिया आहिनि। असां राजनि खे ख़बर आहे। उहो कान ॿी मुड़े न त ॿी माण्हू जोरी टुपनि था। उहो बि कुते खे चिंबड़ियो पिया था बाबा हिन तालका त ई न कयो आहे। अणवणियूं कुतो आहे, रोल कुतो आहे, जीअं घिटी में कुता फिरंदा आहिनि।